नौशर फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक मुस्लिम लीग नून ज़िला नौशर फिरोज पारां शहबाज शरीफ जे वज़ीर आज़म थियण जी ख़ुशीअ में मुस्लिम लीग नून हाफ़िज़ नौशर फिरोज का मुस्लिम लीग नून जे सूबाई अगवान मंजूर अहमद मुग़ल ऐं ज़ाहिद हुसैन रिंद जी अगवानी में दौलत शहरनायनि सां रैली कढी वई, जेका शाही बाज़ार ठारूशाह स्टॉप वारे अल्लाह वारे चौक खां थींदे प्रेस क्लब पहुती। उन मौके ते मंजूर अहमद मुग़ल चयो त असांखे अॼु वॾी ख़ुशी आहे जो अॼु असांजो क़ाइद शहबाज शरीफ वॾी अक्सरियत सां चूंडिजी मुल्क जो 23हों वज़ीर आज़म थियो, जंहिं अॼु अचण सां ई मुलाज़िमनि जी पघार में 10% वाध कई ऐं मुख़्तसिर ख़िताब में क़ौम सां वाइदो कयो त इंशा अल्लाह ताला क़ीमतूं बि घटाईंदासीं, मुल्क मां बुख बेरोज़गारी बि ख़त्म कंदासीं। उन मौके ते ज़ाहिद हुसैन रिंद चयो त नून लीग जी जॾहिं बि हुकूमत ईंदी आहे त मुल्क में ख़ुशहाली ईंदी आहे ऐं समूरे मुल्क में अमन अमान हूंदो आहे। इंशा अल्लाह ताला शहबाज शरीफ जे अचण सां मुल्क में ख़ुशहाली ईंदी।